हिन दुनिया में अव्हांखे हर रंग ऐं हर नस्ल जा इंसान मिलंदा जिन खे ॾिसी हैरानी जी का हद नथी रहे। अलाह जा ठाहियल अहिड़ा माण्हू बि मिलंदा जिन जे वजूद बाबति यकीन करणु ॾुखियो आहे। उन्हनि बाबति अॼु अव्हांखे कुझु मालूमात ॾींदासीं। पहिरियों नंबर नताशा डेमकीना जो आहे। दुनिया जे अजीब इंसाननि जी लिस्ट में सभ खां वधीक मशहूरु शख़्सियत रूस जी 30 साला नताशा डेमकीना आहे। इहा 17 वरनि जी ॼमार खां इहा दावा करे रही आहे त संदसि अखियूं एक्सरे जियां आहिनि, छो त हूअ इंसान जे जिस्म में मौजूदु उज़वनि खे ॾिसी सघे थी। हिन छोकिरीअ जूं अक्सर दावाऊं सही बि साबित थियूं आहिनि। दी गर्ल विद एक्सरे आइज़ जे नाले सां मशहूरु नताशा हाणे मरीज़नि खे बि चेक करे थी। ॿियों नंबर पृथ्वीराज पाटिल जो आहे। पृथ्वीराज पाटिल जो तालुक़ु भारत जे शहर मुंबई जे हिकु ॻोठ सां आहे। 11 सालनि जे पृथ्वीराज खे हिकु यूनिक क़िस्म जो जेनेटिक डिसऑर्डर आहे। हिन खे वेयरवुल्फ सिंड्रोम चयो वञे थो, जंहिं करे संदसि जिस्म ते बगड़ जियां वार आहिनि। इहो अहिड़ो डिसऑर्डर आहे जेको सॼी दुनिया में 50 खां बि घटि माण्हुनि में मिले थो। टियों नंबर गैरी टर्नर जो आहे। इंग्लैंड सां तालुक़ु रखंदड़ गैरी टर्नर हिन वक़्तु दुनिया जो वाहिद अहिड़ो इंसानु आहे जंहिं जे जिस्म जी चमड़ी गैर मामूली हद ताईं पखड़ी ऐं छिकिजी सघे थी। नंढपण में गैरीअ खे जंहिं वक़्तु इन ॻाल्हि जो अहसासु थियो त संदसि मज़ाक़ बणायो वियो। हिन जी चमड़ी पेट खां 15 सेंटीमीटरनि ताईं छिकिजी सघे थी, जंहिंजो सबबु एलस डैनलोस सिंड्रोम नाले चमड़ी जी बीमारी आहे। हिन बीमारी जे करे चमड़ी तमामु घणी कमज़ोर ऐं लचक वारी थी वेंदी आहे। ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त संदसि बीमारी हिन जी मक़बूलियत ऐं शोहरत जो सबबु बणी, जंहिं करे खेसि इलास्टिक मैन बि चयो वेंदो आहे। चौथी नंबर ते एमू हाजी आहे। वेंझण हर इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे, पर दुनिया में हिकु अहिड़ो माण्हू बि आहे जंहिं गुज़िरियल 60 सालनि खां हिकु भेरो बि गुस्ल नाहे कयो। ॾखण ईरान जे सूबे फारिस जे ॻोठ देज़ हगा सां तालुक़ु रखंदड़ 80 वरनि जे शख़्स पाणीअ सां मुंहुं धोइण खे बि पाण लाइ गुनाह मञी वरितो आहे। एमू हाजी 20 वरनि जी ॼमार में हिकु जज़्बाती सदमो पहुचण खां पोइ वेझड़ छॾे ॾिनो। हिन खे दुनिया जो सभ खां गदिलो इंसान बि चयो वेंदो आहे, जॾहिं त हिन खां अॻु भारत जे 66 वरनि जे कैलाश सिंह खे दुनिया जो सभ खां वधीक गदिलो माण्हू चयो वेंदो हो, जंहिं 38 वरनि ताईं न वेझण जो रिकॉर्ड ठाहियो हो। 5 नंबर ते चंद्रा बहादुर डंगी आहे। चंद्रा बहादुर डंगी खे इंसानी तारीख़ जो सभ खां नंढो इंसानु हुअण जो एज़ाज़ु हासिलु आहे। 30 नंबर 1939 ईस्वी ते पैदा थियल नेपाल जे सभ खां पिस्ते हमराह जो क़दु सिर्फ़ु 54.6 सेंटीमीटर यानी 1 फुट 9.5 इंच आहे, जॾहिं त हिन जो वज़न 15 किलोग्राम ॿुधायो वियो। 2012 ईस्वी में काठियुनि जे ठेकेदार हिन खे हिकु ॻोठ में ॾिठो त आलमी मीडिया जो ध्यानु छिकाइण जो इरादो कयो, जंहिंखां पोइ चंद्रा हिकु आम पिस्ते इंसान मां सुपर ह्यूमन जे दर्जे ते अची वियो ऐं संदसि नालो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में बि शामिलु कयो वियो। हीअ हमराह 3 दिसंबर 2015 ईस्वीअ ते लाॾाणो करे वियो। 6 नंबर पैट्रिक देओल जो आहे। 23 मार्च 1962 ईस्वीअ ते पैदा थियल पैट्रिक दुनिया जो सभ खां वधीक मोटो ऐं वज़नी इंसानु हो। अमेरिकी रियासत नेब्रास्का सां तालुक़ु रखंदड़ हीअ हमराह हिकु रेस्टोरेंट जो मैनेजर हो। हू 7 सालनि ताईं मुसलसल पंहिंजे बिस्तरे ते पियल रहियो ऐं खाइण पीअण करे संदसि वज़न वधंदो वियो ऐं 1023 पाउंड यानी 486 किलोग्राम ताईं पहुची वियो। संदसि क़दु 5 फुट 7 इंच हो, जॾहिं त जिस्म एतिरो वधी वियो जो इस्पताल मुंतक़िल करण लाइ संदसि कमरे जी दीवार तोड़नी पई। खेसि खणण लाइ आंदल एम्बुलेंस जा दरवाज़ा बि आम गाॾीअ खां वॾा हुआ, जंहिं सां ख़ासि तौर ते रैम्प एंड वेंज सिस्टम बि लॻायो वियो हो। सर्जरीअ खां पोइ पैट्रिक जो वज़न घटि करे 350 किलोग्राम ते आंदो वियो, पर बदकिस्मतीअ सां संदसि वज़न हिकु भेरो ॿीहर वधणु लॻो, छो त हू जंक फूड यानी फास्ट फूड खाइण जो शौक़ीन हो, जंहिं करे 29 अप्रैल 2016 ईस्वीअ ते पैट्रिक दुनिया छॾे वियो, जॾहिं त खेसि हाफ टन मैन बि चयो वेंदो हो। 7 नंबर ते जेमी केटन आहे। 47 वरनि जे शख़्स जो तालुक़ु अमेरिका सां आहे ऐं हिन खे हिकु अजीब स्किन डिसऑर्डर आहे, जंहिं जे करे हू पंहिंजे जिस्म ते का बि शइ चिंबड़ाए सघे थो। डॉक्टर हिन वक़्त ताईं हिन जो पतो न लॻाए सघिया आहिनि त आख़िर हिन खे कहिड़ी बीमारी आहे जेका चकमक जियां शयुनि खे चिंबड़े थी। 8 नंबर ते एडम रैनर आहे। दुनिया जी तारीख़ में ही उहो वाहिद अजीब ऐं ग़रीब शख़्स हो जेको पंहिंजे अधु ज़िंदगीअ में नंढे क़द वारो रहियो, जॾहिं त बाक़ी ज़िंदगीअ में ॾिघे क़द वारो रहियो। ऑस्ट्रेलिया सां तालुक़ु रखंदड़ एडम रैनर जो क़दु 1917 ईस्वीअ में सिर्फ़ु 4 फुट ऐं 6 इंच हो ऐं खेसि हिकु बिंदरो तसवुरु कयो वेंदो हो। उन वक़्तु संदसि उमिरि 18 साल हुई ऐं नंढे क़द जे करे हिन खे फ़ौज में बि न खंयो वियो, पर बाद में हिकु दिमाग़ी ट्यूमर सबबु संदसि क़दु तेज़ीअ सां वधणु लॻो।
1920 ईस्वीअ खां एडम जे क़द में इज़ाफ़ो शुरू थी वियो। 1930 ईस्वीअ ताईं संदसि क़द 6 फुट ऐं 9 इंच थी चुको हो ऐं अञा वधी रहियो हो। 1950 ईस्वीअ में मौत जे वक़्तु संदसि क़द 7 फुट 8 इंच ताईं वधी चुको हो ऐं संदसि हथ 9 इंच खां बि वधीक डिघा हुआ ऐं पेर 13 इंच जो वेझो हुआ। संदसि वज़न 241 पाउंड ॿुधायो वियो आहे। 9 नंबर ते लीवेंड स्टैंडिंग आहे। संदसि तालुक़ु यूक्रेन सां आहे, जेको मौजूदा दौर जो सभ खां डिघो इंसानु हो। संदसि क़द 8 फुट 5 इंच हो। हिन जो क़द 14 वरनि जी ॼमार में ग़ैर मामूली तौर ते उन वक़्तु वधणु लॻो जॾहिं संदसि हिकु नंढो ऑपरेशन थियो, जंहिंजे करे हिन जे हार्मोन्स जो ग्रोथ वधणु लॻो ऐं वज़न 159 किलोग्राम हो ऐं हू 24.5 US साइज़ नंबर जा जूता पाईंदो हो। 24 अगस्त 2014 ईस्वी ते 44 वरनि जी ॼमार में ओचितो ब्रेन हेमरेज सबबि संदसि मौत थी वियो। 10 नंबर ते पाउल कारासन आहे। छा अव्हां कॾहिं नीरे रंग वारो इंसानु ॾिठो आहे? बर्तानिया सां तालुक़ु रखंदड़ पाउल कारासन हक़ीक़त में नीरे रंग वारो इंसानु हो। 2002 ईस्वीअ ताईं पाउल हिकु नॉर्मल शख़्स हो ऐं संदसि रंग बि आम माण्हूअ जहिड़ो हो, पर हिकु ॾींहुं संदसि चमड़ीअ ते ओचितो सोज थी। जॾहिं पाउल इलाजु करायो त 2007 ईस्वीअ में संदसि चमड़ीअ जो रंग तब्दील थींदे नीरो थियणु शुरू थी वियो, जंहिंजो सबबु इहो ॿुधायो वियो त हिन हिकु दवा जो इस्तेमालु डॉक्टरनि खां पुछण बिना ई कयो हो, जंहिंजे करे संदसि चमड़ीअ खे संगीन मर्ज़ लॻी वियो ऐं नीरे रंग में तब्दील थी वियो ऐं इहो ई रंग हिन जी शोहरत जो सबबु बणियो। पाउल कारासन 23 सेप्टेम्बर 2013 ईस्वीअ ते 62 सालनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। 11 नंबर ते रोल्फ बकलोस आहे। छा अव्हां पंहिंजे जिस्म में का नोकीली शइ टुंबे ॾिठी आहे? आम माण्हुनि खे त इंजेक्शन जी सुईअ खां बि डपु लॻंदो आहे, पर रोल्फ बकलोस खे सिर्फ़ु ॾिसण सां ई जिस्म में अजीब तकलीफ़ जो अहसासु थींदो आहे। जर्मनीअ सां तालुक़ु रखंदड़ हिन शख़्स बाबति चयो वेंदो आहे त इहो दुनिया में पंहिंजे मुंहं ऐं जिस्म खे सभ खां वधीक टोपाइण वारो इंसानु आहे। इहो पंहिंजे जिस्म खे 453 खां वधीक हंधनि ते सूआ टुंबे चुको आहे। 11 साल पहिरियां हिन खे पंहिंजे इन सलाहियत जी ख़बर पई। इहा ख़ासियत हिन जी सुञाणप बणिजी वई ऐं शोहरत जे बुलंदियुनि ते पहुची वियो। रोल्फ बकलोस मुख़्तलिफ़ शोज़ में पंहिंजी सलाहियत जो मुज़ाहिरो बि कंदो आहे, जॾहिं त हिकु कंप्यूटर एक्सपर्ट आहे। 12 नंबर ते ज़ू ज़ेनहुन आहे। चीन सां तालुक़ु रखंदड़ ज़ू ज़ेनहुन जी शोहरत बि अजीब आहे। हू सिर्फ़ु 2 सालनि जो हो तॾहिं संदसि जिस्म जा वार तेज़ीअ सां वधणु शुरू थी विया। आहिस्ते आहिस्ते उहे एतिरा वधी विया जो के सुञाणण बि ॾुखियो बणिजी वियो। ज़ू जे सॼे जिस्म जे 96% हिसे ते वार आहिनि, जंहिंखां बचण लाइ हिन केतिरियूं ई सर्जरियूं बि करायूं, पर वार वधण वारो अमल बंदि न थियो। ज़ू जी इहा ई मुसीबत संदसि आलमी शोहरत जो सबबु बणिजी वई। 13 नंबर ते डेडे कोसवा आहे। इंडोनेशिया सां तालुक़ु रखंदड़ डेडे कोसवा खे बि हिकु अजीब ऐं ग़रीब मर्ज़ थियो आहे। संदसि गोॾनि ते ख़ारिश थी ऐं खनाइण बैदि संदसि जिस्म ख़ासि तौर ते हथनि ऐं पेरनि ते असा निकिरणु शुरू थी विया ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे उहे असा तेज़ीअ सां वधण सां गॾु काठीअ जी शिकिल इख़्तियार करे विया। हाणे संदसि हथ पेर कंहिं वण जी टारीअ जा नज़र अचनि था। इन करे खेसि ट्री मैन जो नालो बि ॾिनो वियो आहे। हिन केतिरियूं ई सर्जरियूं बि करायूं, पर फेबरवरी 2016 ईस्वीअ ते डेडे जो मौत थी वियो। 14 नंबर ते जॉन टीटर आहे। 2000 ईस्वी खां 2001 ईस्वी ताईं हिकु अमरीकी शख़्स जॉन टीटर अजीब दावा कई त हू हिकु अमरीकी फ़ौजी आहे ऐं संदसि तालुक़ु 2036 ईस्वी जे ज़माने सां आहे। संदसि चवणु हो त हू टाइम मशीन में वेही माज़ीअ जो सफ़रु कंदो मौजूदा ज़माने में आयो आहे। हिन चयो त संदसि नालो जॉन टीटर आहे ऐं हू हिकु अमरीकी फ़ौजी आहे। हिन इहा बि दावा कई त हू पहिरियां 1975 ईस्वीअ जे ज़माने में वियो हो, हाणे 2000 जे ज़माने में आयो आहे, जंहिंखां पोइ हीउ अमरीका में मशहूरु थी वियो। हिन हिकु मशीन जी तस्वीर बि इंटरनेट ते पोस्ट कई ऐं इहा ई टाइम मशीन ॿुधाई वञे थी। हिन इहा दावा बि कई हुई त 2004 ईस्वीअ में अमरीका में सिविल वार थींदो ऐं उन जे नतीजे में 2008 ईस्वीअ में अमरीका 5 हिसनि में विरहाइजी वेंदो। हिन इहो बि चयो हो त 2015 ईस्वी में 3 आलमी जंग लॻंदी, पर हिकु बि अॻकथी पूरी न थी, जंहिंखां पोइ मंज़र आम तां ग़ाइबु थी वियो। 15 नंबर ते एडी हॉल आहे, जंहिंजो बिरयानिया सां तालुक़ु आहे। हिन खे मौजूदा वक़्त जो सभ खां वधीक ताक़तवर इंसानु सम्झियो वेंदो आहे। संदसि ताक़त जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त हू 500 किलोग्राम वज़न खणी चुको आहे। दुनिया में हर साल मिस्टर स्ट्रॉन्गेस्ट मैन जी तक़रीब थींदी आहे।
एडी उन तक़रीब जो बेताज बादशाह